सुर्ख गुलाब सुराह ख्वाब जे पहिरियनि 4 पार्ट्स में पाण पढ़ियोसीं। चौथे पार्ट में कल्ह पाण पढ़ियोसीं त सुर्ख गुलाब सुराह ख्वाब कवीअ जे कलम में ॼाणे रहिया आहियूं त उन पंहिंजे इन सुर्ख गुलाब सुराह ख्वाब जे सिरे हेठि कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि। त कल्ह जेको चौथो पार्ट कयोसीं उन में इहो ॿुधायल हो त बहरहाल करोड़नि सालनि जे विकास इंसान अंदरि बेशुमार ख़ूबसूरतियूं ख़सूसियतूं पैदा कयूं आहिनि। उहे कहिड़ियूं त इंसान जेको आहे उहो अशरफ अल मखलूक़ात तस्वुरु कयो वियो आहे। इंसान जो पंहिंजे अकुल ऐं हिमत सां चंड जा चकर लॻाए आयो आहे ऐं उन जी मिटीअ खे छुई आयो आहे त हिन विशाल विश्व विकास जो इंसान जेको आहे उहो अहम जुज़ो आहे। जियां पोल सार फ्रांसिस जो मशहूरु फ़िलसुफ़ इंसान खे आदि जुगाद छॾियो आहे ऐं छाकाणि जो हिन लाइ ईश्वर अदम पैदा आहे माना शुरूअ खां ई पैदा थियल आहे त दुनिया खे बहितर बणाइण जी सारी ज़िमेदारी जेका आहे असांखे सौंपी अथई माना इंसान खे सौंपी अथई। हिन जे ख़्याल मूजिबि उहो इंसान जो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे मतिलबु इख़लाक़ी माना सिख्यात्मक फ़र्ज़ु आहे। कहिड़ो त प्रकृतिअ जो शारीरिक विकास शायदि पूरो थियल थो ॾिसिजे ऐं हींअर मनुष्य जो मानसिक विकास शुरू थियो आहे माना मनुष्य पंहिंजे दिमाग़ सां कहिड़ीअ तरह हिन असार दुनिया में सार भरे उन्हीअ जे बारे में असांखे ॼाणण जी कोशिशि कई अथई त हू पंहिंजे ॼाण आत्मविश्वास कल्पना ऐं इच्छा शक्तिअ सां ज़िंदगीअ जे हिन असार खेल में कुझु सार भरे हर ख़ूबसूरतीअ खे हिमथाए। ज़िंदगीअ में अहिड़ियूं अनेक ख़ूबसूरतियूं आहिनि जीअं त पहिरियों जेको आहे उहो सच ते मंसूर सदिके थी वियो। सच इंसान खे उरोज ते माना ऊची पदवीअ ते थो पहुचाए। सच में सूंहं आहे सुख आहे। महात्मा गांधीअ चयो आहे त परमात्मा सच आहे सच ई परमात्मा आहे। सच सूरमनि जो खाज आहे। सच ॿोलण जो असां में साहस हुअणु घुरिजे। पाखंड दुनिया में दुख थो पैदा करे। सच जहिड़ो तप न आहे। हिक जो सच हरूभरू सभ जो सच थी नथो सघे ऐं अॼु जो सच हरूभरू सुभाणे जो सच थी नथो सघे बदिलजी बि सघे थो। इन करे महात्मा गांधीअ पंहिंजे ज़िंदगीअ खे हक़ जी तलाश में तजुर्बो कोठियो। चवण जो मतिलबु इहो आहे त सत्य जी राह ते जेको हलंदो उनखे कॾहिं बि हीअ दुनिया बेसार नज़र में कान ईंदी। अगरि पंहिंजे क़ाइम ते पंहिंजे उसूल ते क़ाइमु आहियूं असां त असांखे को बि डामाडोल करे की नथो सघे। ॿी जेका ख़ूबसूरती ॿुधाई अथई उहा आहे सिक प्यार मोहबत माना सिक बिना माण्हू मीरो समान आहे। अगरि जंहिं माण्हूअ में सिक न आहे अरस्तू कोन हिकु दफ़ो चए जेको मनुष्य जंहिंखे हिन संसार जी ज़रूरत न आहे जेको हिन संसार जे बिना रही सघे थो त उहो या त जानवर त हूंदो या फ़रिश्तो हूंदो। इन करे अगरि इंसान बणिजा आहियूं त इंसान खे घुरिजे त उन में सिक हुजे उन में प्यार हुजे उन में मोहबत हुजे। चए थो त सिक बिना माण्हू जेको आहे उहो मीरो समान आहे। सिक बिना जीवन बेकार आहे। सिक सां दुनिया में सुलह ऐं शांती सुलह माना ॿधी एकता ऐं शांती आणे सघिजे थी। मोहबत ऐं इंसानियत जहिड़ो ॿियो मज़हब ई कोन्हे को। ॿियो जेको आहे हिन में ॿुधाई त सूंहं त नालो ई सूंहं आहे जंहिंजो माना त उहा अगरि असांजे मन में स्थापित थियल हूंदी त हीअ दुनिया असांखे असार नज़र न में ईंदी सार भरी नज़र ईंदी। ॿुधाए थो त सूंहं जीवन खे सरल ऐं मधुर थी बणाए। सूंहं जी हिकु हल्की छुहा सां ज़िंदगी जूं तुल्ख माना ख़राबु मायूसियूं ऐं बदज़ेबाइतियूं ऐं कुल कुबाइतियूं मिटिजी थियूं वञनि। सूंहं पंहिंजे पलव में पनाह ॾिए थी त हयातीअ जूं 4 घड़ियूं विरह में माना विंदुरता में गुज़री वञनि थियूं। हुस्न जी शाइस्तगी ऐं सुख वक़्तगी ज़िंदगीअ में रंगीनी ऐं ख़ुशबू थी आणे। सूंहं ज़िंदगीअ खे माना थी बख़्शे। सूंहं आहे अगरि दुनिया में असां खे दुनिया सां अगरि प्यारु आहे त हीअ दुनिया जेका आहे मतिलबु बदज़ेबाइती ऐं बुरी नज़र न ईंदी। असांखे सभु माण्हू जेके आहिनि सुठा नज़र में ईंदा अगरि असांजे मन में सुठाई आहे सुंदरता खे ॾिसण जी चाहना आहे असांजे मन में सुठाई आहे त हीअ सृष्टि जेका आहे सुंदर ई सुंदर नज़र में ईंदी। इन ई करे छा आहे सुंदरता सां असांखे प्यारु करणु घुरिजे। नेक्स्ट जेको आहे उहो आहे हिन में संगीत माना मौसीक़ी। संगीत जीवन में रस थो भरे
हीउ जीवन जेको आहे बेरस अगरि असांखे कंहिं वक़्तु लॻे बि थो त ओॾी महिल छा कयूं, असां संगीत ॿुधूं, मौसीक़ी ॿुधूं त असांजो मनु पंहिंजो पाण ई उन्हीअ तरफ़ जागृत थी वेंदो ऐं असांजे अंदर मां जेको आहे नेगेटिविटी हटिजी वेंदी, नकारात्मकता जी जेका भावना आहे हटिजी वेंदी ऐं असांजो जेको आहे ज़िंदगीअ सां प्यारु ॾियणु शुरू थी वेंदो। अखियुनि ते खेप लॻाए मन खे निर्लिप्त थो बणाए, यकतारे जी तार जॾहिं कंहिं सॼाण कलाकार जी स्पर्श सां लछण शुरू थी लुछण मन फतकणु शुरू थी करे त ॿुधंदड़ जी लोह बि लुछे थी ऐं संदसि मन में गुणनि जा भंडार भरिजी था पवनि। बीजल जे मिठनि ॿोलनि मथां राय ॾियाज पंहिंजो सिर बि गोरे छॾियो हो। नेक्स्ट जेको आहे मतिलबु चवण जो मतिलबु आहे जेॾी महिल असांखे नकारात्मकता नेगेटिविटी अचे थी त हीउ जीवन अजायो आहे, अजायो ॼावासीं, अजायो ही सभु संघर्ष करे रहिया आहियूं, त ओॾी महिल छा आहे असांखे सच जे तरफ़ माइल थियणु घुरिजे, जीवन में प्यारु करणु घुरिजे, सुंदर शयुनि सां वास्तो रखणु घुरिजे, मौसीक़ी खे ध्यान में रखणु घुरिजे, संगीत खे ध्यान में रखणु घुरिजे ऐं ॿियो आहे सूझबूझ। मेन पॉइंट जेका आहे सूझबूझ, पंहिंजे अकुल खां कमु वठणु घुरिजे, है न। त सूझबूझ जो आहे दिलि जा बंदि द्वार थी खोले ऐं राहुनि खे रोशन थी करे, बुरे ऐं भले जी परख करण थी सेखारे, मन जा सौंसा मिटाए चित में जोत थी जगाए, वीचार जो दीप बुझी वञण सां आचार अंधो थी वेंदो आहे, वीचार वॾी विथाए, मन सूझबूझ सां सोचे वीचारे हिन दुनिया में कर्म करणु घुरिजे, कमु करणु घुरिजे। छो जो अगरि सोचे वीचारे कमु न कंदासीं त असांजा कम जेके आहिनि सभु बुढा बणिजी पवंदा, ख़राबु थी पवंदा। इन करे अखियूं खोले करे मन ॿुध वाणीअ सां सचा कर्म करणु घुरिजनि। इंसानु इन्हनि ऐं अहिड़ियुनि ॿियनि सुंदरताउनि सां ज़िंदगी खे संवारे ऐं सींगारे सघे थो। हिननि 5 कड़नि में माना सुर्ख गुलाब सुराख ख्वाब में मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधायो त 5 लाइनुनि जी जेका आहे हिकु कविता थींदी आहे, हिन जे हिकु हिकु पंखड़ीअ में जेको आहे हिननि 5 कड़नि इन्हनि सभिनी सुंदरताउनि जो ई ज़िक्र करियल आहे। कहिड़ियूं सुंदरताऊं, नंढे में तव्हांजो इहो सभु अची थो वञे हिन में, त छा सच, सिक, सूंहं, सुंदरता ऐं सूझबूझ। त हिननि 5 कड़नि में प्रभु वफ़ा जे सुर्ख गुलाब सुराख ख्वाब में जेके बि 5 कड़ा ॾिनल आहिनि सभिनी सुंदरताउनि जो ज़िक्र कयल आहे। असीं पंहिंजी सूझबूझ सां इन्हनि पुर असर ॻाल्हियुनि ते सोच वीचार करे सच खे परूड़े हिन ज़िंदगीअ जी उलझियल पिरोलीअ खे, कहिड़ी उलझियल पिरोली ॿुधायो, शुरूअ में मां तव्हांखे इंट्रोडक्शन में ॿुधाए चुकी आहियां, ज़िंदगी छा आहे, मौत छा आहे, रूह छा आहे ऐं मौत खां पोइ ज़िंदगी इंसान जो छा थो थिए, इहे सभु जेके उलझियल पिरोलियूं आहिनि कॾहिं सुलझंदियूं, जॾहिं असां इन्हनि सुंदरताउनि जे बारे में ॼाणींदासीं, पुर असर ॻाल्हियुनि ते सोच वीचार करे सच खे पुरोड़े हिन ज़िंदगीअ जी उलझियल पिरोलीअ खे कंहिं हद ताईं सुलझाइण जी कोशिशि करियूं त हिन दुख भरी दुनिया में का ख़ुशीअ जी लहर पैदा थी वेंदी ऐं ज़िंदगी रहण लाइक़ु बणिजंदी। त इहो थियो प्रभु वफ़ा जे 5 कड़नि जो सार। उनखां पोइ पाण पढ़ंदासीं 5 कड़नि जी परिभाषा ऐं उनखां पोइ 5 कड़ा जी पोएट्रीअ जे रूप में, त हिकु हिकु जी कविता जी मीनिंग मां पाण तव्हांखे ॿुधाईंदा वेंदासीं। त इहो थियो अॼु सुर्ख गुलाब सुराख ख्वाब जे 5 कड़नि में समायल वीचारनि जे बाबति शाइर प्रभु वफ़ा असांखे कहिड़ी ॼाण हासिलु कराई आहे। बसि अॼु एतिरो ई।